नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा खां ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवा जे ॻोठ संगार शहर में 2 ॾींहं अॻु मुड़ुस ऐं ॾेर हथां क़तल थी वियल औरत जे वारसनि जो कातिलनि गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब ठरी मिरवा में एहतजाज मुज़ाहिरा हथनि में कातिलनि ऐं बोज़दार वॾा पुलिस ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी निटन उर्स में सख़्त एहतजाज कयो। मक़तूल औरत साहिरा शहर जे वारसनि उस्ताद सोहराब शहर, इमरान शहर, निसार शहर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त साहिरा शहर जो नाहक खून जो इंसाफ़ कयो वञे। तर जा कुझु माण्हू कातिलनि खे बचाए रहिया आहिनि, बेगुनाह क़तल थी वियल जो खून लोड़े रहिया आहिनि। क़तल थी वियल साहिरा जा 2 मासूम ॿारड़ा माउ खे सारे रोइनि था। कानून जा रखवाला सभु गहरी निंड में सुतल आहिनि। खुदारा असां सां इंसाफ़ कयो वञे, कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। हिननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां मुतालबो कयो आहे त बेगुनाह क़तल थी वियलनि जे कातिलनि खे गिरफ़्तार करे ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।